possible. सिज जेको आहे उहो ज़मीन ते ज़िंदगी खे मुमकिन बणाए थो। हाणे पाण इन जी रीडिंग कंदासीं। The sun gives out light and heat all the time. सिज जेको आहे उहो हर वक़्तु ॿ शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं, हिकिड़ो रोशनी ऐं हिकिड़ो गर्मी ॾींदो रहे थो। This light and heat is called solar energy. इन गर्मी ऐं रोशनी खे सिज वारी तवानाई या शमसी तवानाई चयो वेंदो आहे। Since the sun is very far away from the earth, जिन सिज जेको आहे उहो ज़मीन खां तमामु घणो परे आहे। Only a little part of this energy reaches our earth. इन तवानाई जो तमामु थोरो हिसो जेको आहे उहो ज़मीन ते पुॼे थो। The solar energy that we get from the sun is very important. जेका सिज वारी तवानाई या शमसी तवानाई असीं सिज मां हासिल कयूं था, इहा तमामु घणो ज़रूरी है। It is because of this solar energy that life is present on the earth. छाकाणि जो इन ई शमसी तवानाई जे करे ज़मीन ते ज़िंदगी पंहिंजो वजूद रखे थी, ज़िंदगी मौजूद आहे। It provides the light and the heat required for all living things to live, grow and reproduce. इहो मुहैया करे थो रोशनी ऐं गर्मी जेका जानदारनि खे खपे टिनि कमनि जे लाइ। टू लिव उन्हनि खे ज़िंदा रहण जे लाइ, ग्रो उन्हनि जी वाधवीज जे लाइ, एंड टू रिप्रोड्यूस ऐं उन्हनि खे पंहिंजो नस्ल वधाइण जे लाइ। It helps plants to grow. इहो ॿूटनि जी मदद करे थो वाधवीज में। Provides animals and us human beings with food to live. ऐं मुहैया करे थो जानवरनि खे ऐं असां इंसानात खे खाधो ज़िंदा रहण जे लाइ। हाणे एक्टिविटी आहे, एक्टिविटी यानी सरगर्मी। सवाल आहे, डू द प्लांट्स नीड लाइट टू ग्रो? छा ॿूटनि खे ज़िंदा रहण जे लाइ रोशनी खपे? मटीरियल रिक्वायर्ड, कहिड़ो सामान खपे? टू स्मॉल पॉटेड प्लांट्स, ॿ नंढा गमलनि वारा या कुंडी वारा ॿूटा। प्रोसीजर यानी तरीक़ेकार। पहिरियों पॉइंट है, व्हाट इज द हाइट ऑफ द प्लांट? ॿूटनि जी हाइट या ॿूटनि जो कद केतिरो आहे। व्हाट इज द कलर एंड शेप ऑफ द लीव्स? जेके ॿूटनि जा पन आहिनि उन्हनि जो रंग कहिड़ो आहे ऐं उन्हनि जी शिकिल कहिड़ी आहे, उन्हनि जी मतिलबु घुंझल आहिनि, लसा आहिनि, मुरझायल आहिनि, कीअं आहिनि। व्हाट डू यू थिंक विल हैपन? तव्हीं छा था सम्झो? व्हाट डू यू थिंक विल हैपन टू द प्लांट? तव्हीं छा था सम्झो ॿूटनि सां छा थींदो? इफ यू प्लेस वन प्लांट इन द सनलाइट एंड प्लांट टू इन द डार्क, जेकर तव्हीं हिकिड़े ॿूटे खे सिज जी रोशनी में ऐं ॿिए ॿूटे खे ऊंधा में रखो। आई प्रिडिक्ट, ऐं अंदाज़ो लॻायां थो, दैट प्लांट वन इन द सनलाइट विल, जेको ॿूटो सिज जी रोशनी में आहे उन सां ही थींदो। हाणे हिन हाल में जेको न पाण खे लिखिणो आहे छा थींदो। आई प्रिडिक्ट दैट प्लांट टू इन द डार्क विल, ऐं अंदाज़ो लॻायां थो जेको ॿियो ॿूटो आहे ऊंधा में रखियल आहे उन सां छा थींदो। हिन हाल में पाण खे लिखिणो आहे छा थींदो। हाणे इहो पाण अॻी स्लाइड ते हलूं था, ॾिसूं छा थो थिए। हाणे अंदाज़ो लॻायूं था जेको पहिरियों प्लांट सिज जी रोशनी में लिखियल आहे, बी हेल्थियर एंड ग्रो, उहो सेहतमंद हूंदो ऐं वाध कंदो। ऐं जेको प्लांट ॿियो आहे, नॉट ग्रो एंड मे शेड इट्स लीव्स, ऐं उहो ॿूटो पंहिंजी वाध कोन कंदो ऐं थी सघंदो उहो पंहिंजा पन बि छाणे छॾे। इहो हिकिड़ो अंदाज़ो आहे, ॿूटे ॿूटे ते डिपेंड करंदो। कुझु ॿूटा जेके आहिनि उहे सफ़ा कमज़ोर थी वेंदा आहिनि ऐं कुझु ॿूटा नॉर्मल रहंदा आहिनि, कुझु जॻहियुनि ते घटि कमज़ोर थींदा आहिनि। उहो ॿूटे ॿूटे ते डिपेंड करे थो पाण वटि ॿ ॿूटा जेके आहिनि उहे कहिड़ा पियल आहिनि। ॿी पॉइंट है, पुट प्लांट वन इन द सनलाइट एंड पुट प्लांट टू इन द डार्क प्लेस। जेको पहिरियों ॿूटो आहे उनखे सिज जी रोशनी में रखो ऐं जेको ॿियो ॿूटो आहे उनखे ऊंधा में रखो। गिव द सेम अमाउंट ऑफ वाटर टू बोथ ऑफ द प्लांट्स डेली, ॿिन्ही ॿूटनि खे साॻी तइदाद पाणी जी रोज़ानो ॾियो। व्हाट चेंजेस डिड यू ऑब्जर्व इन द प्लांट? तव्हां ॿूटनि में कहिड़ी तब्दीली महसूसु कई?
Record the new observation below every day. हर तब्दीली, हर जेको तव्हां महसूसु कयो, हर तब्दीली 2 ॾींहंनि खां पोइ तव्हीं उहो नोट करे लिखो। हाणे ऑब्ज़र्वेशन ऑफ द प्लांट, कहिड़ियूं कहिड़ियूं ऑब्ज़र्वेशन, कहिड़ी ऑब्ज़र्वेशन असीं महसूसु करे सघूं था। पहिरीं ऑब्ज़र्वेशन आहे हाइट, यानी कद। ॿी आहे कलर ऑफ द लीव्स, जेको ॿूटनि जो पननि जो आहे उहो रंग, उन में कहिड़ी तब्दीली आहे। टी पॉइंट है अदर चेंजिंग, जेकॾहिं इन्हनि 2 चेंजिंग खां सवाइ, यानी कद वारी ऐं कलर ऑफ लीव्स खां सवाइ का तब्दीली आहे उहा बि लिखो। हाणे पहिरियों आहे प्लांट इन सनलाइट, जेको सिज जी रोशनी में प्लांट पियल आहे। उनजी डे 2 2 ॾींहंनि खां पोइ, डे 4 4 ॾींहंनि खां पोइ, ऐं डे 6 6 ॾींहंनि खां पोइ वारी तब्दीली लिखो। ॿियो प्लांट इन डार्क, उन में डे 2 खां पोइ वारी तब्दीली, डे 4 खां पोइ वारी, ऐं डे 6 खां पोइ वारी तब्दीली पाण खे लिखणी आहे। अच्छा, जेको सिज जी रोशनी में प्लांट पियल आहे, उन 2 ॾींहंनि खां पोइ हाइट इंक्रीज़ थींदी लाज़मी, सिज जी रोशनी में पियल आहे। डे 4 खां पोइ इंक्रीज़ थींदी, ऐं डे 6 खां पोइ हिकिड़ो अंदाज़ो लॻायूं था, उन में 1 इंच इंक्रीज़ आई आहे। इहो ॿूटो टू ॿूटो वेरी कंदो आहे, फ़र्क़ु रखंदो आहे त उन में कद में केतिरी तब्दीली थी अचे। अच्छा, जेको ऊंधा में ॿूटो आहे, उन में डे 2 खां पोइ हाइट सेम आहे, कद साॻियो आहे। डे 4 खां पोइ कद साॻियो आहे, डे 6 खां पोइ कद साॻियो आहे। प्लांट जेको सिज जी रोशनी में कलर ऑफ लीव्स, डार्क ग्रीन डार्क ग्रीन डार्क ग्रीन, गहरा साओ कलर उनजो जेको आहे न उहो पननि जो आहे। अच्छा, प्लांट इन डार्क, उनजो पहिरियों 2 ॾींहंनि खां पोइ, छो त अञा 2 ॾींहं थिया आहिनि सिज जी रोशनी में पहिरीं हो, हाणे जेको आहे ऊंधा में रखियो आहे। 2 ॾींहंनि खां पोइ उहे ग्रीन आहिनि, उन खां पोइ लाइट ग्रीन आहिनि, उन खां पोइ 6 ॾींहंनि खां पोइ लाइट टेस्ट, यानी सफ़ा उन्हनि जो कलर जेको आहे उहो हल्को थी वियो आहे। अच्छा, ड्रॉ द पिक्चर ऑफ हाउ बोथ प्लांट लुक आफ्टर अ वीक, माना जेको 6 या 6 ॾींहंनि खां पोइ या हफ़्ते खां पोइ जेको तब्दीली आई आहे उहा लिखणो आहे, उन्हनि जी तस्वीर ठाहिणी आहे। प्लांट इन सनलाइट, सिज जी रोशनी वारे ॿूटे जी हिते तस्वीर ठाहिणी आहे। प्लांट इन डार्क, ऊंधा वारे ॿूटे जी तस्वीर हिते ठाहिणी आहे। हाणे 6 पॉइंट में चए थो, वाज़ यूअर प्रिडिक्शन करेक्ट, छा तव्हांजी जेका पेशन गोई, तव्हां जेको अंदाज़ो लॻायो उहो सही साबित थियो। ऐं हिकिड़ो जेकॾहिं तब्दीली थी आहे त उहो पाण यस लिखंदासीं, जेकॾहिं पंहिंजे अंदाज़े मुताबिक़ कान थी आहे त पाण नो लिखंदासीं। हिते पाण हिकिड़ो अंदाज़े मुताबिक़ लिखियो त यस, इहा ई तब्दीली आई आहे। हाणे लुक एट द फिगर 1.4, 1.4 वारी हीअ जेका फिगर आहे, सिज जी रोशनी आहे, ॿूटे ते पियो आहे, ॿूटे खां पोइ हीअ बकरी आहे, हीअ जेको आहे छोकिरो मौजूदु आहे, इंसानु मौजूदु आहे। It shows how the solar energy is used by the plant to make its food. इहा तस्वीर ॾेखारे पई त सिज जी रोशनी जेका आहे उहा ॿूटा कीअं इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजो खाधो ठाहिण जे लाइ ऐं टू ग्रो वाधवी जे लाइ। एनिमल ईट प्लांट एज़ फूड, जेके जानवर आहिनि उहे ॿूटनि खे खाधे तौरु इस्तेमालु कंदा आहिनि। ह्यूमन्स बींग्स ईट प्लांट्स एंड एनिमल्स फॉर फूड, जेके इंसान आहिनि उहे ॿूटनि खे ऐं जानवर ॿिन्ही खे खाधे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। इन मतिलबु इहो आहे त सिज जेको आहे उन वञा उन जी रोशनी खे इस्तेमालु करे ॿूटा पंहिंजो खाधो ठाहींदा आहिनि। उहो ॿूटनि खे वरी जेके जानवर आहिनि उहे खाई पंहिंजो खाधो हासिलु कंदा आहिनि, ऐं जेके इंसान आहिनि उहे ॿूटनि खे बि खाइनि था। जीअं सब्जियूं आहिनि, ॿूटा आहिनि, उन्हनि खे बि खाइनि था। उन खां सवाइ जानवर आहिनि, बकरी जो गोश्त आहे, गऊं जो गोश्त आहे, मेंह जो गोश्त आहे, इहो खाई उन मां बि एनर्जी हासिलु करे था। मतिलबु इन जो त जेका बि एनर्जी आहे उनजो मेन सोर्स सिज आहे। जेकॾहिं सिज न हुजे त इहा एनर्जी ॿूटनि में ट्रांसफर न थिए, ॿूटनि वञा जानवरनि में न थिए, ऐं जानवरनि वञा इंसाननि में, या ॿूटनि वञा इंसान में ट्रांसफर न थी सघे। सोलर एनर्जी इज़ ऑल्सो इम्पॉर्टेंट, सिज जी रोशनी ज़रूरी आहे, बिकॉज इट प्रोवाइड्स अस विथ फ्रेश वाटर थ्रू द वाटर साइकिल। सिज जी रोशनी इन लाइ ज़रूरी आहे जो इहा साफ़ पाणी मुहैया करे थी वाटर साइकिल जे थ्रू। साइकिल जो प्रोसेस हूंदो आहे त हिकिड़ी जेको आहे शइ आहे उहा पंहिंजी हिकिड़ी शिकिल मां ॿी में अचे, ॿी मां टी में अचे, टी मां चौथी में अचे, ऐं चौथी मां वरी वापसि पहिरीं शिकिल में अचे। जीअं पाणी वञा जा बुखारात ठहंदा आहिनि, बुखारात वञा उहो मथे वञी वरी पाणी शिकिल थी ऐं ककरनि में चेंज थींदा आहिनि, ककरनि मां वसी वरी उहो पाणी जेको आहे उहो वापसि जेको आहे उहो ज़मीन ते किरंदो आहे। लुक एट द फिगर 1.5, फिगर 1.5 ते ॾिसो
जंहिंमें समुंड आहे, सिज आहे, ककर आहिनि, हीअ जेको जबल या वॾियूं ऊचाई जॻह आहे। एंड रीड द पॉइंट्स बिलो, ऐं हेठियूं पॉइंटूं पढ़ो टू लर्न हाउ दिस हैपन, त इहो कीअं थो थिए। पहिरीं नंबर पॉइंट आहे द सन हीट्स द वाटर इन द ओशन, सिज जेको आहे उहो समुंड जे पाणी खे गरम करे थो। द वाटर ऑन हीटिंग टर्न्स टू वाटर वेपर, जेको पाणी आहे उहो गरम थियण खां पोइ बुखारात या भाप में तब्दील थिए थो। एंड राइज़िस इन द एयर, ऐं ज़मीन में मथे चढ़ियो ऐं हवा में मथे चढ़ियो वञे थो। द वाटर वेपर्स कूल्स एंड बिकम्स ड्रॉपलेट्स, पाणी जा जेके बुखारात आहिनि उहे थधा थियनि था ऐं कन्वर्ट थियनि था छा में, ड्रॉपलेट्स ऑफ वाटर, ऐं पाणी जे फुरनि में तब्दील थियो था वञनि। विच फॉर्म क्लाउड्स, जेको ककरनि जी शिकिल अख्तियार करे थो। वेन द क्लाउड बिकम हैवी विथ वाटर, जॾहिं इहे ककर जेके आहिनि उहे पाणी सां भरिजियो वञनि। द वाटर फॉल द ग्राउंड एज अ रेन एंड स्नो, त इहो पाणी जेको आहे उहो ज़मीन ते किरे थो, रेन यानी बरसाति जी शिकिल में, एंड स्नो यानी बर्फ़ जी शिकिल में। सम रेन इज स्टोर्ड इन लेक्स, कुझु जेका बरसाति आहे उहा ढंढुनि में जेका आहे उहा ज़ख़ीरो थिए थी। एंड इन द ग्राउंड, ऐं ज़मीन ते जेका आहे उहा ज़ख़ीरो थिए थी। द रेस्ट फ्लो थ्रू रिवर्स बैक इन टू द ओशन, ऐं बाक़ी जेको आहे उहो वहकिरो करे, दरियानि जे अंदरि वहकिरो करे वापसि समुंडनि में अची पाणी जो किरे थो। अच्छा, इन तरीक़े सां जेको आहे पाणी जेको आहे फ्रेश वाटर जेको आहे उहो मुहैया थिए थो, यानी कि समुंडनि में भाप थी पाणी जेको आहे ककर ठहिया, ककर वरी उहे समुंडनि ते जे मथां कोन था वसनि, उहे वरी हलिया था वञनि, या कंहिं रेगिस्तान ते था वसनि, या कंहिं ऊची जॻह ते था वसनि, जबलनि ते था वसनि। जबलनि मां उहे दरियानि जी शिकिल अचो, नहरुनि में अचो, पोइ इहो मिठो पाणी जो ज़रियो था बणिजनि। त इन तरीक़े सां सिज जेको आहे उहो पाणी खे रिसाइकल करे थो, न त जेकॾहिं रिसाइकल न करे पंहिंजी हिकिड़ी शिकिल मां ॿी में न आणे त छा थिए, जो पाणी जेको बि दुनिया जो उहो सभु समुंडनि जे अंदरि गॾु थी वञे, ऐं समुंडनि जे अंदरि जेको आहे उहो खारो पाणी आहे। त जेको आहे पाणी खां सवाइ जेको आहे उहो ज़िंदगी मुमकिन ई कान्हे। त जेकॾहिं सिज न हुजे त पाणी, मिठो पाणी मुहैया न थिए, मिठो पाणी न हुजे त ॿूटा बि न थियनि, न जेको असांखे पाणी अवेलेबल हुजे, ऐं हीअ जेका ज़िंदगी आहे उहा सॼी सॼी ख़तमु थी वञे। शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ जे लाइ सिंध तालीम चैनल ज़रूरु